शहदादकोट की तबाही व बर्बादी का जिम्मेदार पाकिस्तान पीपल्स पार्टी के रहनुमा हैं, जिन्होंने तरक्याती काम करवाने के बजाय खामोश रहना बेहतर समझा। आज शहरी 50 साल पुरानी जिंदगी गुजारने पर मजबूर हैं। कोट जे तबाही जो जिम्मेवार उनखे सम्झूं था जिन्हनि असांखां 30 साल वोट वरितो आहे। उहा ज़ाहिरी ॻाल्हि आहे, तव्हां सभिनी खे ख़बर आहे त कंहिं असांखां वोट वरिता ऐं कंहिं हिते तबाही आंदी आहे। उहो पूरे शहर जा पूरी दुनिया खे ख़बर आहे। हिते शहदादकोट में बासर पीपल्स पार्टी आहे, उनखे ई असां वोट ॾींदा आया आहियूं, पर हुन कंहिं बि शहदादकोट जे माॻ जी सार न लधी। साईं, शहदादकोट जी हॉस्पिटल उते ॾिसो, सदको थिया पीपल्स पार्टी सां। शहदादकोट जो रेलवे निज़ाम उते ॾिसो, शहदादकोट जो टेक्सटाइल मिल ॾिसो। असां शहदादकोट वारा एतिरो मजबूर थिया आहियूं जो हींअर दादा वोट ॾियण जे लाइ बि तयारु न आहियूं। चाहे हीअ ॾिसो, सच पुछो, ही बल्दियात जो इलेक्शन आहे, पर ही पाण में सभु पिया विढ़नि। शहदादकोट जी फ़िक्र कंहिंखे बि न आहे, सिर्फ़ में सिर्फ़ु ॾोकड़ जी फ़िक्र आहे त आऊं चढ़ां त ॾोकड़ कमायां। शहदादकोट वीरान थी वियो, शहदादकोट बेवारसो थी वियो, शहदादकोट जो हर माग तबाह थी वियो आहे। ऐं हिननि खे रुॻो इहा ई आहे त असां खटे अची इक़्तिदार में विहूं ऐं हिकिड़ी लैंड क्रूज़र वठूं, हिकिड़ी कार वठूं। जंहिंखे मूंखे अफ़सोस आहे, अॻिलो जेको चेयरमैन हो उन चेयरमैन मुंहिंजो पाड़े जो हो, पर हुन वटि सदको थिया नाम तां हिकिड़ी गाॾी हुई। अॼु हुनजे बंगले में 4-4, 5-5 गाॾियूं बीठियूं। सर, एॾो असां सां ज़ुल्म, एॾो असां सां कहर आहे। अफ़सोस आहे, असां हाणे सिर्फ़ु अलाह खे दांह ॾेई सघूं था, ॿियो कंहिंखे नथा दांह ॾेई। छो जो ऐवाननि में बि उहे ई माण्हू वेठा आहिनि जिन्हनि असांजी सिंधड़ी खे लुटियो आहे। आज शहदादकोट 7 लाख से जायद आबादी वाला शहर रोड, रास्तों समेत दीगर बुनियादी हकूक़ से महरूम है और आज भी शहरी किसी मसीहा के इंतज़ार में हैं। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शहदादकोट।